मौजूद व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। काल्ह जॾहिं पाण औरत मार्च ते प्रोग्राम कयोसीं जंहिंमें साईं राशिद महमूद सूमरो साहिब जो इख़्तिलाफ़ी बयानु उनजो ज़िक्र कयोसीं ऐं औरत मार्च खे कीअं हुजणु खपे उन ते पाण ॻाल्हायोसीं त पोइ हिकिड़ी मैसेजनि जी मुहिम हली ऐं तकलीफ़दा मुहिम हुई। उन में मूंखे तमामु घणो गारियूं ॾिनियूं वयूं ऐं बुरो ॻाल्हायो वियो। त मुंहिंजी जेको इख़्तिलाफ़ु हुयो या जेका मुंहिंजी इख़्तिलाफ़ी राय आहे, राय सभिनी जी हूंदी आहे, उहा मुख़्तलिफ़ हूंदी आहे। उहा इहा हुई त जेको गुज़िरियल साल औरत मार्च हुयो उहो तकरारी हुयो। उन में जेके नारा फ़हिश हुया, मेरा जिस्म मेरी मर्ज़ी, खाना तो दे दूंगी बिस्तर ख़ुदि गरम करना, माना अहिड़े क़िस्म जा जॾहिं नारा लॻिया त औरत मार्च तकरारी बणिजी वियो। ऐं उनखां ॿियो बि वधीक घणो कुझु त राशिद महमूद सूमरे साहिबु सिर्फ़ु इख़्तिलाफ़ी बयानु ॾिनो ऐं उन जे ख़िलाफ़ु सोशल मीडिया ते वॾी मुहिम हलाई वई। राशिद महमूद सूमरे जा हथियारनि जा फ़ोटू ॾिना विया त हे दहशतगर्द आहे, पोइ फलाणा टीरा मटीरा, सिंध अमुन जी धरती आहे। बाबा अमुन जी धरती कीअं आहे? अमुन जे धरती जे नाले में त तव्हांजे धरती ते कब्ज़ो आहे। सूफ़ियत जे नाले में त तव्हांजे धरती ते कब्ज़ो आहे पंहिंजे धरती ते। अॼु कई MN MP 40-50 सभु धारिया आहिनि। तव्हां अञा ताईं इहो राग पिया ॻायो त असीं सूफ़ी आहियूं, असीं अमुन पसंदि आहियूं। अजीब फिनामिना आहे तव्हांजी। साईं GM साईं सूफ़ी कोन हो, हुजे हा त पोइ आज़ादी ऐं क़ौम जो नारो ई न हणे हा। साईं शाह अब्दुल लतीफ़ बेटाई त सूफ़ी हुयो ई कोन। हण भाला विड़ भाकरे आॾी डाल मडार या खपर खाओ ॾिनसी अहिड़ो विधी वेर नांग न विंदे निकिरी तो डर मथे पेर। साईं त सूफ़ी कोन हो लतीफ़, न सचल हो न मखदूम बिलावल हो। मखदूम बिलावल जेकॾहिं सूफ़ी हुजे हा त पोइ घाणे में छो पिड़िजे हा? तव्हां अंदाज़ो लॻायो न त जेकॾहिं मखदूम बिलावल सूफ़ी हुजे हा त पोइ सम्झोतो करे वेही रहिया न। या जिन जो ढल ते जहिड़ो थियो साईं झोक वारा खेड़े सो खाए, उहे बि सूफ़ी कोन हा। जेकॾहिं सूफ़ी हुया तॾहिं बि उन्हनि जो मामिलो त थी वियो न खेड़े सो खाए वारी ॻाल्हि ते, त पोइ अवां उन्हनि खे कीअं सूफ़ी सॾींदव? ईअं ई राशिद महमूद सूमरो जे ख़िलाफ़ु हेॾी मुहिम हलाई वई। असीं चवंदा त सिंधी माण्हुनि खे सूफ़ी न हुजणु खपे, अमुन पसंदि न हुजणु खपे। उहो ई सबबु आहे तव्हांजे घिटी घर रजस्ती वाण शहर में एॾा धारिया आहिनि जंहिंजी का इंतिहा कान्हे का। उहे क़ाबिज़ आहिनि सभिनी वसीलनि ते। त उन करे मुंहिंजे ख़िलाफ़ु वॾी मुहिम, मां सहाफ़ती राय ॾिनी हुई, ॿियो त मूं कुझु ई कोन कयो। हाणे बि मुंहिंजी राय इहा आहे त हीउ जेको औरत आज़ादी मार्च थी रहियो आहे, अच्छा उन खां पोइ राशिद महमूद सूमरो साहिबा सां इरफाना मलाह साहिबा ॻाल्हायो, हे त शरीफ़ मौलाना आहे जीअं को माना बाबा ठीकु आहे, माना उन चयो त ग़लति फ़हमी आहे। हसान अल्लाह हसान सां त ॻाल्हाए ॾिसो आहे, ख़बर पए आहे। तव्हां त अमुन पसंदि आहियो, तव्हां त पोइ ॿियो बि कोन था ॻाल्हि कीअं थी थिए। ऐं उन खां पोइ ॻाल्हायो हीउ जेको औरतुनि जो मार्च, ऐं उहे औरतूं करे रहियूं आहिनि जेके ॿारनि जे पार्कनि ते जिन जा कब्ज़ा आहिनि, जेके यूनिवर्सिटियुनि में पढ़ाईंदियूं कोन्हनि के, जेके ख़ुदि गोस्ट आहिनि ऐं जेके शाहाणा जिन जा अंदाज़ आहिनि। इहो त हिकिड़े ऊचे तबिके जे औरतुनि जो मार्च आहे। ऐं उन्हनि जा हामी उहे आहिनि जिन जूं 3 शादियूं आहिनि, जेके पहिरीं ॿी घरवारीअ जो बि हक़ु मारियो वेठा आहिनि। ॾिस ॻाल्हाइबो त ॻाल्हियूं घणियूं आहिनि। या उहे औरतूं जेके माना ॿिनि वरनि सां वञनि जे वरनि सां इन करे शादी कंदियूं त उहे ॾोकड़नि वारा आहिनि, NGO वारा आहिनि। पोइ छा इहो औरतुनि जो तज़ाद नथो थिए? छा इहा उन्हनि ॿिनि औरतुनि जो हक़ु नथो मारियो वञे? त अहिड़े हवाले सां आउं सम्झां थो त इन आज़ादी जेका औरत मार्च आहे इनखे तइमीरी हुजणु खपे हा। कई माइरूं आहिनि जिन जे पुटनि जा मसक शुदा लाश मिलिया, भेनरुनि खां भाउर विया, वञनि खां वर विया, उन्हनि जे लाइ कॾहिं बि औरतुनि जो को धरणो को मार्च न आहे लॻो त इन्हनि जूं झोलियूं भरियूं वियूं, जो ख़ालियूं कयूं वियूं। सिंध में औरतुनि जी हीरो माई जिंदो हुई, जिन खे वर्दी वारे खे फांसीअ ते चाढ़ाए छॾियो ऐं उहा हीरो हुई। ज़रीना बलोच हीरो आहे, निज़ामानी साहिबा हूंदी मुमताज़ निज़ामानी हीरो आहे। सिंध में हीरोज़ औरतूं आहिनि।
जिन सिंध जे वसीलनि जे लाइ जदोजहद कई, इज्तमाही जदोजहद कई, क़ौमी जदोजहद कई। हीअ त हिकिड़े ऊचे तबिके जे औरतुनि जो आहे धरणो, जेको पंहिंजे ज़हनी ऐं पंहिंजी जेको आहे सो पंहिंजी 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 अयाशीअ जे लाइ आहे। हिननि खे आज़ादी यादी खपे, उहा आज़ादी हिननि वटि आहे। दुनिया में औरतूं ख़ासि ऐं आम थींदियूं आहिनि। अॼु बि सिंध में औरतुनि सां ज़ुल्म आहे, पर हीअ कॾहिं बि उन्हनि जो हिसो न आहिनि बणियूं। अहिड़े हवाले सां कॾहिं बि इन्हनि औरतुनि जेके इहे ऊचे तबिके वारियूं औरतूं आहिनि, जेके मार्च ऐं ॿिया टिया पंहिंजा इश्क शौक़ पूरा पियूं कनि, ठीकु आहे। इन्हनि जेके पीपल्स पार्टी गवर्नमेंट सॼी सिंध जे औरतुनि खे रोड ते बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे आड़ में धिका थियूं खाराए पई। सॼो ॾींहुं औरतूं फ़क़ीर बणिजी ऐं रुलनि जूं उन्हनि जी तज़लील थी रही आहे। छा इहा औरत मार्च या इहे जेके ऊचे तबिके जूं औरतूं आहिनि, इहो इन्हनि जो मसइलो आहे त इन्हनि जे लाइ को एहतिजाज, को धरणो, को रैली, को प्रोग्राम कॾहिं बि न। त पोइ अजायो तव्हां पंहिंजी अयाशीअ ख़ातिर उहे तव्हांजूं अयाशियूं खाना बंदोशनि ते बि पूरियूं थियनि थियूं, मख़सूस जॻहनि ऐं क्लासनि में पूरियूं थियनि थियूं। पोइ औरतुनि खे छा लाइ तकरारी बणायो था तव्हां? उन करे जेकॾहिं तव्हांखे औरतुनि जो दर्दु आहे त पोइ औरतुनि जे इज्तमाही जेके क़ौमी इशूज़ आहिनि उन्हनि ते तव्हां कयो। इहे जेके फ़हिश नारनि वारा जेके मार्च आहिनि, इन सां तव्हां सिंध जे अंदरि वधीक औरतुनि खे तकरारी न बणायो। महिरबानी करे पंहिंजे इन मार्चनि खे वधीक, मां सम्झां थो औरत तमामु वॾी सब्र वारी आहे, जेका ॿार खे पेट में पाले थी, उहा तमामु अज़ीम औरत आहे। पर हिकिड़ियूं औरतूं ख़ासि थियनि थियूं, हिकिड़ियूं आम थियनि थियूं, हिकिड़ियूं ॿियूं थियनि थियूं, हिकिड़ियूं ओड़ियूं थियनि थियूं जेके मार्च कनि थियूं। त इख़्तिलाफ़ राय रखणु सभिनी जो हक़ु आहे। तव्हांखे मूंसां बि इख़्तिलाफ़ हुजणु खपे, हूंदो बि, मूंखे बि आहे। बजाए जो मूंखे सै राशिद वांगुरु सुम्हरो या ॿिया उहे माण्हू जेके अख़लाक़ी तौर ते जेके पंहिंजे इख़्तिलाफ़ राय रखनि था, उन्हनि खे गाइर ॾियण जे बजाए, उन्हनि जी मुखालफ़त करण जे बजाए, आउं सम्झां थो त बहितरु हुयो त इनखे तामीरी बणायो वञे हा। उमेदु आहे त पाण जेको आहे सो गॾिजी इनखे सॼे निज़ाम खे, मार्च खे तामीरी बणाईंदासीं। असीं तव्हां सां गॾु आहियूं, पर जेकॾहिं हू इन्हनि फ़हिश नारनि खां पाक हुजे त। इजाज़त ॾियो, वरी मिलंदासीं अॻी वीडियो में।